अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 7 मई 2026 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अमल इहा ई दुआ त शाल जितो हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जो मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसलूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवांजा ख़्वाब तइबीरनि सां लाऊं लही सघनि। प्रोग्राम मंज़रनामे में आलमी मंज़र तां शामिल हूंदी गॾियल अरब अमारात जी सूरतहाल, गॾियल अरब अमारात ते थींदड़ हमलनि खां पोइ पाकिस्तान जी परेशानी छो पई वधे, इन बाबति ॼाणण जी कोशिशि कंदासीं ऐं उन सां गॾोगॾु इहो बि ॼाणींदासीं त रियासत सिंध जे औरतुनि जो आवाज़ु छो पई दॿाए। औरतुनि जे क़त्ल वारनि मामलनि ते बि नज़र विझंदासीं त मुआशिरे में पुछाणे करण जी सघ छो नाहे रही, इन बाबति बि ग़ौर वीचार कंदासीं त आफ़ताब अहमद ख़ानज़ादे जो लेख शऊर ताईं कीअं पहुचिजे बि शामिल हूंदो। क़ौमपरस्त अॻवान सैद आलम शाह जी मोकिलाणी ते खेसि भेटा पेश करण लाइ अयूब शेख जी लिखणी अवां जी ख़िदमत में प्रोग्राम जो हिसो हूंदी त शबीर हालेपोटे जी शाइरी ऐं ॿिया तजिया ऐं तबसरा बि अवां जे समातनि जी नज़र कबा। सभ खां पहिरियां पेश करियूं था आलमी मंज़रनामे मंझां उहे मंज़र जेके अॼु बि हक़ीक़तनि तां पर्दा खणंदा रहनि था। सभ खां पहिरियां पेश कंदासीं आलमी सूरतहाल त गॾियल अरब अमारात ते हमला पाकिस्तान जूं परेशानियूं छो पिया वधाइनि। जेतोणीकि अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं ॿियनि मुल्कनि जी दरख़्वास्त ईरान ख़िलाफ़ सामूंडी लंघ में जहाज़ बहाल करण लाइ शुरू कयल फ़ौजी ऑपरेशन आर्ज़ी तौरु रोकियो पियो वञे, पर जंग बंदी बावजूदि ॿिन्ही मुल्कनि विच में ॻाल्हियुनि में रुकावटूं बरक़रार आहिनि। हिकु तरफ़ अमरीकी फ़ौज दावा करे रही आहे त हुन ईरानी ॿेड़ियुनि खे निशानो बणायो आहे, जॾहिं त गॾियल अरब अमारात जो चवणु आहे त फजेरा ऑयल इंडस्ट्री समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते मिज़ाइल ऐं ड्रोन हमला नाकाम बणाया विया आहिनि। गॾियल अरब अमारात उन्हनि हमलनि जो ज़िम्मेवार ईरान खे क़रार ॾिनो आहे, जॾहिं त ईरान वरी उन्हनि इल्ज़ामनि खे रद्द कयो आहे। पासदारनि इनक़लाब चयो आहे त असां ताज़ो कुझु ॾींहंनि दौरान गॾियल अरब अमारात ख़िलाफ़ को बि मिज़ाइल या ड्रोन ऑपरेशन नाहे कयो। जेकॾहिं कयो हुजे हा त असां वाज़िह ऐलान करियूं हा। अहिड़ी सूरतहाल में अमरीका ऐं ईरान विच में सारसी कंदड़ पाकिस्तान लाइ जंग बंदी बरक़रार रखणु ऐं ॿिन्ही धुरियुनि खे ॻाल्हियुनि ॾांहुं आणणु वधीक ॾुखियो थी रहियो आहे। पाकिस्तान ताज़ो गॾियल अरब अमारात ते हमलनि जी सख़्त मज़म्मत कई आहे ऐं सिफ़ारतकारी ज़रिए मसइलनि जे हल ते ज़ोर ॾिनो आहे। वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ अमारात जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नहियान सां यकजहतीअ जो इज़हार कंदे चयो त पाकिस्तान शहरी अॾावतनि ते हमलनि जी सख़्त मज़म्मत करे थो ऐं अमाराती भाइरनि सां गॾु बीठो आहे। जंग बंदी ते अमल दरामद इंतिहाई ज़रूरी आहे त जीअं इलाइक़े में अमन क़ाइमु थी सघे। माहिरनि मूजिबि गॾियल अरब अमारात ते हमला पाकिस्तान जी सालसी वारे किरदार लाइ चैलेंज बणिजी रहिया आहिनि। ओमान में पाकिस्तान जे अॻूणे सफ़ीर इमरान अली चयो त सालसी सां गॾु दोस्त मुल्कनि सां तवाज़ुन बरक़रार रखणु इंतिहाई मुश्किल कमु आहे। पाकिस्तान अॻु बि ईरान ऐं सऊदी अरब विच में तवाज़ुन रखण जी कोशिशि कंदो रहियो आहे। जेकॾहिं जंग ॿीहर शुरू थी त पाकिस्तान सिर्फ़ु उहा ई अपील करे सघे थो त जंग कंहिंजे मुफ़ाद में नाहे। तजिए निगार डॉक्टर हसन अस्करी मूजिबि ईरान ऐं अमारात विच में तकरार वधी रहियो आहे, जंहिंसां जंग बंदी बि ख़तरे में आहे। पाकिस्तान जे कोशिशनि सां जंग बंदि थी हुई, पर जॾहिं ख़िलाफ़ वर्ज़ी थिए थी त पाकिस्तान लाइ मुश्किलातूं वधनि थियूं। जेकॾहिं पाकिस्तान मज़म्मत न करे हा त अमारात नाराज़ थिए हा ऐं मज़म्मत करण सां ईरान नाराज़ थी सघे थो। अॻूणे सफ़ीर इमरान अली चयो त ईरान जी हिकमत अमली इहा रही आहे त जॾहिं अमरीका सां तकरार थिए त ख़लीजी मुल्कनि खे निशानो बणायो वञे, पर पाकिस्तान वटि अहिड़ो इख़्तियार नाहे जो हू ॿिन्ही मुल्कनि खे ज़बरदस्ती कंहिं मुआइदे ते राज़ी करे सघे। हू सिर्फ़ु कोशिशि करे सघे थो। इमरान अली मूजिबि इहो ज़रूरी नाहे त पाकिस्तान ई वाहिद सालिस रहे
असल अहम ॻाल्हि जंग जो ख़ात्मो ऐं सामूंडी लंघ जो खोलजणु आहे। परॾेही मामलनि जी माहिर डॉक्टर साहिर ख़ान चयो आहे त पाकिस्तान लाइ हीउ तमामु नाज़ुक वक़्तु आहे। अमेरिका ऐं ईरान विच में सालसी करणु तमामु ॾुखियो कमु आहे। हुन चयो त पाकिस्तान कोशिशि कंदो त ॿिन्ही धुरियुनि खे अहिड़ा पैगाम मोकिले जिन सां छिकताण घटिजे। हुन वधीक चयो त कॾहिं ॻाल्हियुनि जो सिलसिलो हले थो ऐं कॾहिं हमला थियनि था। इहा हिकु क़िस्म जी कंट्रोलेड छिकताण आहे। यादि रहे त छिकताण पाकिस्तान लाइ नयूं आज़माइशूं खणी अची रही आहे। पाकिस्तान हिकु ॾुखे इम्तिहान मां गुज़री रहियो आहे, हिकु अहिड़ो इम्तिहान जंहिंमें सिर्फ़ु सिफ़ारती महारत, बुर्दबारी ऐं तवाज़ुन ई उनखे कामयाबी ॾियारे सघनि था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध में कारनि जे नाले ते औरतुनि जे बेरहमाननि क़तल वारनि वाक़िअनि में जेका वाध थी रही आहे, उहा रुॻो ॾोह न आहे। उहा रियासत जी मुकमिल नाकामी, बेहसी ऐं इख़लाक़ी ॾेवालपणे जो खुलियल ऐलान आहे। हर नओं वाक़ियो इन ॻाल्हि जो सबूत आहे त हिते क़ानून गुम आहे ऐं उनजे बदिरां जागीरदारनि, सरदारनि, जरगाई भोतारनि जी हुक्मरानी क़ाइमु थी चुकी आहे। जेकॾहिं रियासत पंहिंजनि शहरियुनि, ख़ासि करे औरतुनि जी ज़िंदगी जो तहफ़ुज़ नथी करे सघे त पोइ अहिड़ी हुक्मरानी जे जवाब ते संजीदा सवाल उथनि था। इंतिज़ामिया जी नाअहली हाणे का लिकियल ॻाल्हि नाहे रही, उहा हर रुत में ॿुॾल लाश सां गॾु ज़ाहिर थी रही आहे। पुलिस ऐं ज़िले इंतिज़ामिया ॼण त बेइख़्तियार तमाशाई बणियल आहिनि या शायदि शऊरी तौरु ख़ामोश आहिनि। छा उन्हनि खे ख़बर न आहे त कारनि जे नाले ते क़तल सिधी रीत क़तल आहे, या पोइ उन्हनि खे ख़बर हूंदी बि ताक़तवर धुरियुनि अॻियां झुकणु संदन मजबूरी बणिजी वई आहे। जेकॾहिं क़ानून सिर्फ़ु कमज़ोर लाइ आहे, ताक़तवर लाइ रिआयत, त पोइ उहो क़ानून न पर ज़ुल्म जो औज़ार आहे। जरगनि ते पाबंदी वारो सिंध हाई कोर्ट जो वाज़े हुकुम मौजूदु आहे, पर उन हुकुम जी लताड़ जारी आहे। उहो सिर्फ़ु अदालत जी तौहीन न आहे, पर पूरे अदालती निज़ाम खे चैलेंज करण जे बराबरि आहे। हुकूमत जी इहा ख़ामोशी दरअसल ॾोहारियुनि खे खुलियल लाइसन ॾेई रही आहे त हूअ क़तल कनि, जरगनि में ॾंड भरियनि ऐं बची वञनि। सभ खां वधीक शर्मनाक हक़ीक़त इहा आहे त रियासत उन्हनि ई अनसरनि खे हथी ॾेई रही आहे जेके अहिड़नि क़तलनि जा ज़िम्मेवार आहिनि। जरगाई निज़ाम जेको बुनियादी इंसानी हक़नि जी खुलियल भंजकड़ी आहे, अञा ताईं ज़िंदा आहे ऐं हुकूमती सरपरस्ती हेठि हली रहियो आहे। जागीरदार ऐं सरदार क़ानून खां मथां बणियल आहिनि ऐं संदन फ़ैसिला इंसानी ज़िंदगियुनि जो मुक़दर तइ कनि था। छा इहो ई इंसाफ़ आहे जंहिंजो वाइदो कयो वियो हो? इहो बि केॾो वॾो अलमियो आहे। औरतुनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारींदड़ औरतुनि खे बि रियासत पारां रोकियो वञे थो, हुन जे आवाज़ खे दॿायो वञे थो। इहो अलमियो न आहे त ॿियो भला छा आहे? कराची में पेश आयल वाक़े, शीमा करमानी ऐं ॿियनि जी गिरफ़्तारी वारे वाक़े ते पेश करियूं था ख़ुसूसी रिपोर्ट। रियाज़ सुहेल जी रिपोर्ट असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं BBC उर्दू जे ताउन सां। तूं वॾे आवाज़ में ॻाल्हाए रही आहीं। वॾो आवाज़ त गॾह जहिड़ो हूंदो आहे। इहे लफ़्ज़ कराची पुलिस जे हिकु ऑफिसर जा आहिनि, जेको सोशल मीडिया ते वायरल थींदड़ हिकु वीडियो में मशहूरु रक़ासा ऐं औरत मार्च जी ऑर्गेनाइज़र शीमा करमानी सां संदन गिरफ़्तारी खां अॻु ॻाल्हाईंदे नज़र अचे थो। उनखां पोइ औरत पुलिस एहलकारनि शीमा करमानी खे संदन एहतिजाज बावजूदि गाॾी मां गेले कढियो ऐं पंहिंजी गाॾी में विहारे खणी विया। कराची पुलिस औरत मार्च जे अॻुवाननि शीमा करमानी, मुनीज़ा अहमद, सफ़ीना जावेद ऐं शहज़ादी राय समेत केतिरनि औरत कारकुननि खे हिरासत में वरितो, जेके 10 मई ते औरत मार्च बाबति प्रेस कॉन्फ्रेंस करण लाइ आयूं हुयूं, पर उन्हनि खे कराची प्रेस क्लब में दाख़िल थियणु न ॾिनो वियो। जॾहिं पुलिस एहलकार शीमा करमानी खे ॻेले रहियूं हुयूं त हू पाकिस्तान पीपल्स पार्टी जे औरत अॻुवाननि खे मुख़ातिब कंदे चई रही हुई, शाला रज़ा श्री रहमान, पुलिस 75 सालनि जी औरत सां अहिड़ो वर्ताव करे रही आहे। छा ही तरीक़ो आहे? हिन वाक़े ते सख़्तु रद्दअमल साम्हूं आयो। सिंध जे घरू वज़ीर ज़िया लंजार जी हिदायत ते DSP सदर नासिर
आफरीदी SHO, वुमेन हिना मुगल ऐं SHO नदीम हैदर खे मुअतल कयो वियो। सोशल मीडिया ते माण्हुनि इंसानी हक़नि जे तनज़ीमनि शदीद मज़मत कई। नेशनल कमीशन फॉर ह्यूमन राइट्स चयो त पुरमन एहतजाज हर शहरी जो आइनी हक़ आहे ऐं हीउ वाक़ियो कंहिं हिकु वाक़े ते महदूद न आहे पर हिकु ख़तरनाक रुझान जो हिसो आहे जंहिंमें माण्हुनि खे पंहिंजा हक़ ज़ाहिर करण खां रोकियो पियो वञे। साफ़ी तूबा सैयद लिखियो त हीउ पीपल्स पार्टी जी जमहूरियत जो अमली मुज़ाहिरो आहे। 75 सालनि जी मोज़िज़ फ़नकार सां मुजरिम जहिड़ो वर्ताव कयो पियो वञे। निदा करमानी लिखियो, हाणे लॻे थो सिंध हुकूमत में प्रेस कॉन्फ्रेंस जी बि इजाज़त न आहे। लैना गनी चयो, हीअ औरतुनि जे आवाज़ दॿाइण ऐं ख़ौफ़ पैदा करण जी वाज़िह कोशिश आहे। शदीद तनक़ीद खां पोइ घरू वज़ीर जी हिदायत ते सभिनी गिरफ़्तार औरतुनि खे आज़ादु कयो वियो। आज़ादी बाद प्रेस कॉन्फ्रेंस में शीमा करमानी चयो, औरतुनि ते तशदुद कयो वियो। इहो बि अहिड़ी हुकूमत में जंहिंजी अॻुवाण हिकु औरत रही आहे। उन्हनि चयो त औरत खे पिंक स्कूटर ॾियण जो छा फ़ाइदो जॾहिं आज़ादी न हुजे। थाणे में पुलिस खे ख़बर ई न हुई त असांखे छो आंदो वियो आहे। मुकमिल अफ़रा तफ़री हुई। औरत मार्च 10 मई ते कराचीअ जे सामुंडी हंधि सीवियो ते माहिरनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते मुनक़िद करण जो ऐलान कयो वियो आहे। शीमा करमानी मूजिबि असां NOC लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे पर अञा इजाज़त नाहे मिली। असां क़ानून जो एतिराम कंदा आहियूं पर हीउ ॾींहुं ज़रूरु मल्हाईंदासीं। घरू वज़ीर चयो त असां वटि NOC जी दरख़्वास्त नाहे पहुती। सिंध हुकूमत जी तर्जुमान सैदिया जावेद चयो त औरतुनि सां अहिड़ो सलूक नाक़ाबिले क़बूल आहे। जेकॾहिं को इल्ज़ाम आहे त क़ानूनी तरीक़े सां कार्रवाई थियणु घुरिजे। हुन वधीक चयो त शहर में कलम 144 लागू आहे जंहिं सबबि जलसनि ऐं जलूसनि ते पाबंदी आहे पर कुझु हालतुनि में रिआयत ॾिनी वेंदी आहे। कराची में अहिड़ा वाक़िआ अॻु बि थी चुका आहिनि। पुलिस हिरासत में डॉक्टर शाहनवाज़ कुंभार जी मौत ख़िलाफ़ एहतजाज ते तशदुद कयो वियो। प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाज ते लाठीचार्ज कई वई। जबरी तौरु लापता कयल बलोच ऐं सिंधी कारकुननि जी आज़ादी लाइ एहतजाज कंदड़नि ते तशदुद कयो वियो। घरू वज़ीर हिन गिरफ़्तारी खे गैर क़ानूनी करार ॾिनो ऐं पुलिस ऑफिसरनि खे मुअतल कयो। शीमा करमानी जो चवणु हो त असां 8 सालनि खां औरत मार्च करे रहिया आहियूं पर हर साल रुकावटूं विधियूं वञनि थियूं। ख़ासि तौर ते गुज़िरियल कुझु सालनि में हालतूं ख़राब थियूं आहिनि। शायदि रियासत औरतुनि खां डिॼे थी। छा उहे चाहिनि था त औरतुनि ते ज़ुल्म थिए ऐं को आवाज़ बि न उथारे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामे में आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में हमक़दम बणिजो। मुआशिरे में पुछाणे करण जी सघ छो नाहे रही? सुवाल करण जी सघ आख़िर छो मोकिलाईंदी पई वञे? इन बाबति अंबर अली कांधड़ो लिखे थी। अॼु जे मुआशिरे में जेको सभ खां वॾो सानियो आहे उहो सिर्फ़ु इल्म जी घटिताई न पर शऊर ते दबाव आहे। माण्हू पढ़नि था, डिग्रियूं हासिलु कनि था पर उन्हनि जे अंदरि सवाल करण जी सघ आहिस्ते आहिस्ते ख़तमु कई वञे थी। उहो हिकु अहिड़ो ख़ामोश ज़ुल्म आहे जंहिंमें ज़हननि खे क़ैद कयो वञे थो बग़ैर ज़ंजीरनि जे ऐं सोचनि खे मारियो वञे थो बग़ैर आवाज़ जे। जॾहिं का समाज में सवाल करण खे गुस्ताखी सम्झो वञे ऐं सच ॻाल्हाइण ते सज़ा ॾिनी वञे तॾहिं उहो समाज पंहिंजे ज़वाल जे तरफ़ वधी रहियो हूंदो आहे। छो त तरक़ी जो बुनियादी सवाल आहे, तहक़ीक़ आहे ऐं नई सोच आहे। जेकॾहिं माण्हू डिॼी वञनि सोचण खां त पोइ उहे सिर्फ़ु हुकुमनि जा ग़ुलाम बणिजी वञनि था, इंसान न रहंदा आहिनि। उहो निज़ाम जेको पाण खे ताक़तवर सम्झे थो दरअसल पंहिंजी कमज़ोरी खे लिकाइण लाइ शऊर खां डिॼे थो। छो त शऊर माण्हू खे आज़ादु करे थो, उनखे सच ॾिसण जी अखि ॾिए थो ऐं उनखे ग़लति ऐं सही जे विच में फ़र्क़ु करणु सेखारे थो। अहिड़ो माण्हू कंहिं बि नाइंसाफ़ी खे क़बूलु नथो करे सघे ऐं इहा ई ॻाल्हि हर ज़ालिम निज़ाम लाइ ख़तरो बणिजी वञे थी।
असांजे मुआशिरे में आहिस्ते आहिस्ते हिकु अहिड़ो माहौल पैदा कयो वियो आहे जिते माण्हू पंहिंजे अहसासनि खां लातालुक़ थींदा पिया वञनि। हमदर्दी जी जाइ ते बेहसी अची वई आहे ऐं सच जी जाइ ते मुसलिहत। माण्हू पंहिंजनि मुफ़ादनि लाइ न रुॻो ख़ामोश थी वञनि था पर कॾहिं कॾहिं ज़ुल्म जो हिसो बि बणिजी वञनि था। इल्मु जेको इंसान खे रोशनी ॾेखारे थो उनखे सिर्फ़ु रोज़गार हासिलु करण जो ज़रियो बणायो वियो आहे। शऊर जेको इंसान खे ज़िंदा रखे थो उनखे ख़तरनाक करार ॾिनो वियो आहे। नतीजे में असां वटि पढ़ियल माण्हू त घणा आहिनि पर बाशऊर माण्हू घटि आहिनि। पर सुवालु इहो आहे त छा ही हालत हमेशह रहंदी? छा हर आवाज़ दॿिजी वेंदो? न, तारीख़ शाहिद आहे त शऊर खे मुकमिल तौरु ख़तमु नथो करे सघिजे। हर दौर में कुझु माण्हू अहिड़ा ज़रूरु हूंदा आहिनि जेके सच लाइ बीही रहंदा आहिनि, जेके सुवाल करण खां न ॾिजंदा आहिनि ऐं जिन जो ज़मीर ज़िंदा हूंदो आहे। असल तब्दीली बि उन्हनि माण्हुनि मां ईंदी आहे जॾहिं हिकु माण्हू सोचणु शुरू करे थो त उहो ॿिनि लाइ बि रोशनी बणिजी सघे थो। ऐं हाणे प्रोग्राम में शामिलु करियूं था नाम्यारे लेखक आफ़ताब अहमद ख़ानज़ादे जी लिखियल लिखणी। आफ़ताब अहमद ख़ानज़ादा लिखे थो, अज़ीम नफ़्सियात दान कार्ल जुंग चवे थो, शऊर ताईं दर्द खां सवाइ पहुचणु मुमकिन न आहे। हीअ रुॻो हिकु दावा न आहे पर इंसानी तारीख़ जे वॾनि ज़हन जी हिकु तल्ख़ गरियल शाइदी आहे। शऊर को नूरानी इनाम न आहे, उहो हिकु ज़ख़्मु आहे। अहिड़ो ज़ख़्मु जेको जेतिरो पुराणो थींदो वञे ओतिरो वधीक गहरो थींदो वञे थो। फ़लसफ़ी नतशी चयो हो, जंहिं वटि जीअण जी का बि वजह हुजे उहो लॻभॻि हर क़िस्म जो ॾुख बर्दाश्त करे सघे थो। पर हिन कौल जो असुलु मतिलबु इहो आहे त वजह ॾुख खां पोइ पैदा थींदी आहे, अॻु न। नतशी असांखे सम्झाए थो त इंसानु पहिरीं टुटंदो आहे पोइ माना तख़लीक़ कंदो आहे। हू पंहिंजी शिकस्त खे फ़लसफ़ो बणाए थो त जीअं हू जीअण जे क़ाबिल थी सघे। हीउ दर्द ऐं शऊर जो रिश्तो क़दीम ज़माने खां हली थो अचे। सुकरात चयो हो, अण आज़मायल ज़िंदगी जीअण जे लाइक़ु न आहे। पर सुकरात जो हीउ जुमिलो सकून जी दावत न आहे बल्कि बेचैनी जी शुरूआत आहे। ख़ुदि एहतसाबी इंसान खे सकून नथी ॾिए बल्कि खेसि पंहिंजे वजूद जे कटड़े में बीहारे छॾे थी। इन्ही सिलसिले में अफ़लातून जी गार जी तमसील असांखे ॿुधाए थी त जेको माण्हू रोशनी ॾिसी वठे थो उहो वरी ऊंदाही में रहंदड़नि लाइ अजनबी बणिजी वञे थो। अफ़लातून जी नज़र में शऊर अहिड़ी रोशनी आहे जेका हक़ीक़त ॾेखारे थी पर साॻे वक़्तु इंसान खे अकेलाई जो क़ैदी बि बणाए छॾे थी। मशरक़ में गौतम बुद्ध चयो, ज़िंदगी ॾुख आहे। बुद्ध जो हीउ ऐलान दरअसल शऊर जे पहिरें ॾाके मिसल आहे। जॾहिं इंसानु इहो मञी वठे थो त ॾुख लाज़मी आहे त हू हक़ीक़त जे वेझो त अची थो पर उन जे बदिले में संदसि सादी ख़ुशियूं खांसि खसियूं वञनि थियूं। पोइ जदीद दौर में हीअ तलख़ी वधीक गहरी थी वञे थी। दोस्तोवस्की जा किरदार असांखे इहो अहसासु ॾियारीनि था त सभ खां वॾो अज़ाब अणॼाणाई न आहे पर ॼाणाई वठणु आहे। हुन वटि शऊर हिकु ख़ामोश अज़ियत आहे, अहिड़ो अंदरूनी ज़वाल जेको इंसान खे रड़ियूं करण बि नथो ॾिए, रुॻो अंदरि ई अंदरि ख़तमु कंदो रहे थो। सार्तर चयो, इंसानु आज़ादु थियण लाइ मजबूर आहे। सार्तर जी नज़र में हीअ आज़ादी दरअसल हिकु सज़ा आहे। शऊर इंसान खे उन मक़ाम ते आणे बीहारे थो जिते हूअ पंहिंजी हर नाकामी हर चूंड जो हिसो ज़िम्मेवार बणिजी वञे थो ऐं उहा ज़िम्मेवारी सभ खां वॾो बार बणिजी वञे थी। अल्बर्ट काम्यो लिखियो, ज़िंदगी बुनियादी तौरु बेमाना आहे पर इंसानु माना ॻोल्हींदो रहे थो। काम्यो जे अबसर्ड जो अदराक शऊर आहे, अहिड़ो इदराक जेको इंसान खे सकून खां हमेशह लाइ महरूम करे छॾे थो। उन्हनि सभिनी आवाज़नि जो नचूड़ हिकु ई आहे। शऊर रोशनी न आहे, उहो ऊंदाही खे सुञाण जो नालो आहे। उहो तोखे कुझु बि नथो ॾिए बल्कि तोखां सभु कुझु खसे वठे थो। तुंहिंजी मासूमियत, तुंहिंजी बेफ़िक्री, तुंहिंजूं सादियूं ख़ुशियूं ऐं बदिले में जेको मिले थो उहो को तसली न आहे बल्कि हिकु मुस्तक़िल बार आहे। इहो ई उहो मक़ाम आहे जिते इंसानु पंहिंजे फ़रेबनि जो जनाज़ो पाण खणे थो। हू पंहिंजे यकीन खे दफ़न करे थो, पंहिंजनि उमेदनि खे मिटी में मिलाए थो ऐं अहिड़ी ख़ामोशी में दाख़िल थी वञे थो जिते को जवाबु बाक़ी नथो रहे।
रुगो सवाल ऐं उहे बि अहिड़ा जेके कॾहिं मुकमिल नथा थियनि। ऐं दर्द उहो उन जनाज़े जो पहिरियों कांधो हूंदो आहे, उहो ई तोखे उन दरवाज़े ताईं वठी अचे थो जिते शऊर बीठो आहे। ख़ामोश संकीन ऐं नाक़ाबिले वापसी शऊर बेदारी न आहे, उहो वापसी जे सभिनी रस्तनि जो बंदि थी वञणु आहे, छो त उन जी बुनियादी अज़ियत ते आहे। शऊर ताईं दर्द खां सवाइ पहुचणु मुमकिन न आहे। ऐं जेकॾहिं हिन जुमिले खे कंहिं ज़िंदह मिसाल में ढालणो हुजे त उहो को हिकु फ़र्द न, हिकु पूरो समाज थी सघे थो। हिते दर्द उस्ताद न आहे, उहो हिकु मुसलसल साथ ॾींदड़ पाछो आहे। उहो तोखां हर ॾींहुं कुझु न कुझु खसे तोखे यादि ॾियारे थो त तूं किथे बीठो आहीं। उहो आहिस्ते आहिस्ते तुंहिंजी मासूमियत खे ख़तमु करे थो, तुंहिंजी सादगी खे हिकु सुवालु बणाए छॾे थो ऐं तोखे उन मक़ाम ते वठी अचे थो जिते तूं हर शइ खे शक जी नज़र सां ॾिसणु लॻीं थो। उहो ई शऊर आहे, अहिड़ी हालत जिते इंसानु पंहिंजनि फ़रेबनि खे सुञाणे थो पर उन्हनि खां मुकमल तौरु आज़ादु नथो थी सघे। हू ॼाणे थो त घणो कुझु ग़लति आहे, पर इहो बि ॼाणे थो त उनखे दुरुस्त करणु संस वस में न आहे। ऐं शायदि सभ खां वॾो अलमियो इहो ई आहे, हीउ समाज टुटी न रहियो आहे, उहो टुटी करे बि हली रहियो आहे। माण्हू जीत न पिया माणीनि, पर रुॻो हार खे जीअण जो हुनर सिखी चुका आहिनि। ऐं शऊर उहो का रोशनी न आहे, उहो रुॻो उहो अहसासु आहे त उंदाहो किथे किथे आहे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं आफ़ताब अहमद ख़ानज़ादा जे लेख मां चूंड वर्क। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे में आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। हिंद में सिंधियत जे सफ़ीर दादा कीरत बाबाणी जे विछोड़ जो ॾींहुं आहे। अॼु असीं खेसि भेटाउनि जा गुलाब आछूं था ऐं अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। नामियर लेखक ताज जोए जो लिखियल लेख। अला सिंध खे हीअ कहिड़ी बदनज़र लॻी आहे जो 3 मई 2015 ते असुरवेल साईं GMC जे फ़िक्र जो सचो शाइर ऐं सिंध जे आजपे वारे काफ़िले जो सरवाण अब्दुल वाहिद आरिसर सिंध खां विछड़ी वियो। ऐं ठीक 4 ॾींहंनि खां पोइ 7 मई ते सुबुह जो सवेर साईं GM सैयद हशू केवल रामाणी ऐं कामरेड सोभे ज्ञानचंदाणी जे साथी ऐं हिंद में सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारींदड़ सिंधी क़ौम जे देवमालाई किरदार कीरत बाबाणी जलावतनी दौरान बम्बई में 93 सालनि जी ॼमार में पसाह पूरा कया। हिकु भेरो वरी सिंधड़ी जे पलकनि मां ॻोढ़ा ॻड़ी पिया ऐं के लम्हा संस दिलि धड़कण छॾे ॾिनो ऐं नौजवान शाइर हलीम बाग़ी रूहल वाए मां रड़ कंदे चयो त का नज़र लॻी वई हिन घर जे बहारनि खे, को नाग सरापे वियो अॼु नींहं निज़ारनि खे। मूं संदसि फ़ौतगी खां महीनो अॻु लिखियो हो त कीरत बाबाणी हिन वक़्तु अलाल जे बिस्तरे ते आहे। संदसि आख़िरी ख़्वाहिश हुई त काश खेसि इजाज़त मिले त हूअ व्हील चेयर ते बि जहाज़ जो सफ़र करे कराची पहुचे ऐं मातृभूमि सिंध खे चुमी ॾियण जी सादत हासिल करे, पर शायदि संस उहा ख़्वाहिश पूरी न थिए ऐं धरती खे संस चुमी अध में रहिजी वञे। ऐं आख़िर ईअं ई थियो। ज़मीनी ऐं हवाई सरहदनि जूं लकीरूं ऐं नक्शा मन थिया ऐं हू धरती जो हिलाली पुट वतन जी सरहद ॾिसण ऐं मातृभूमि जी मिटी खे चुमी ॾियण खां महरूम रहिजी वियो। संस हिकु साथी नारायण श्याम सरद आहूं भरींदे चयो हो त अलाए कहिड़ी घड़ी उन मां श्याम निकितासीं, वतन वरण त छा सरहद ॾिसणु नसीब न थी। ऐं संदसि ॿिए साथी शेख याज़ शायदि कीरत बाबाणी खे तस्वर में आणींदे नज़म लिखियो हो त धरती तोखे मुंहिंजी चुमी अध में रहिजी वेंदी। कीरत बाबाणी जलावतनी जी लॻभॻि मुनी सदी सिंधड़ी जी सार दिलि में समाए ज़िंदा रहियो ऐं हिकु पल बि सिंधी क़ौम, सिंधी अदब ऐं सिंधी सभ्यता जी तरक़ी सलामती ऐं ज़िंदगी खां गाफ़िल न रहियो। सवें अदबी ऐं सभ्यताई सेमिनार कयाई, सिंधी साहत मंडल ऐं अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहत सभा जे मोर्चनि तां सिंधियत खे सलामत रखण लाइ जाखोड़ींदो रहियो। उहो कीरत बाबाणी हो जंहिं गोबंद माली, उत्तम मोहन गिहाणी,
कृष्ण खटवाणी, राम पंजवाणी, अर्जन शाद, कृष्ण राही, पोपटी हीरा नंदाणी, कला प्रकाश, मोती प्रकाश, सुंदरी उत्तम चंदाणी, मोहिन कल्पना, लक्ष्मण कोमल, लक्ष्मी खिलाणी ऐं ॿियनि सां गॾिजी 1950 खां 1966 ताईं सिंधी ॿोली जी तस्लीमी लाइ मुसलसल जदोजहद कई ऐं 10 अप्रैल 1967 ते भारत जे आइन जी 8हीं शेड्यूल में सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली तस्लीम करायो। कीरत बाबाणी, साईं GM सैद जा पाकिस्तान जो माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल ऐं छो ऐं छा लाइ छपाया हुआ ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी शहादत बाबति ज़फ़र उॼण जे छपायल किताब जो मुक़दमो लिखियो हो। कीरत बाबाणी पाण वॾो स्कॉलर, अदीब, कहाणीकार, नक़ाद, नाटक नवीस, लोक अदब जो ॼाणू, शाइर ऐं तर्जुमे निगार हो। संदसि छपियल किताबनि में कहाणी ते ॿधल किताब हुआ जो दर्द दिलि में न समाइजी सघियो, न लैला न मजनू, अमीं सभु नगा निकिता आयो, सूरी सॾु कयो ऐं ॿिया शामिल आहिनि। सकरंड तालके जे ॻोठ मोरे इलाइक़े जो रहाकू कीरत बाबाणी 1922 में ॼाओ हो ऐं 93 सालनि जी ॼमार ताईं हिंद में सिंधियत जो झंडो झुलाईंदो रहियो। हीअ असीं भेटाउनि जा गुलाबा छे रहिया हुआसीं। नाम्यारे लेखक, सिंध ऐं सिंधी क़ौम जे मोहसिन कीरत बाबाणी खे ऐं हाणे क़ौमप्रस्त अॻवान सैयद आलम शाह खे भेटा पेश करण लाइ अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था डॉक्टर अयूब शेख जो लिखियल लेख। निंड मां उथी फ़ोन इंटरनेट ते चालू कयमि था। साईं जे गुज़ारे वञण जी ख़बर पई। 7 थिया हुआ। 9 वॻे मटियारी संदन जनाज़े ॾिसण ऐं निमाज़ पढ़ण लाइ पहुची न पिए सघियुसि। अवल को दूंधाड़े हाथ निकिरी पइजे हा। रिज़वान शाह संसि हिकु ॿियो दिलबर पुटु त पहिरियों भेरो फेसबुक ते लिखियो हो त दिलि टोड़ींदड़ ख़बर शेयर करे रहियो आहे। उन खां अॻु जॾहिं बि साईं आलम शाह मथां सिहत जा मरहला आया, हू सदा चवंदे ॿुधो वियो ऐं लिखंदे पढ़ियो वियो त खेनि उमेदु आहे त बाबा जल्द नोबनो थी वापसि हैदराबाद हलंदो। साईं पंहिंजी सिहत जे हवाले सां तमामु घणी तकलीफ़ में हो, पर अॼु हूअ उन मुसीबत खां आज़ादु थी चुको आहे। संदन औलाद संदसि ख़िदमत कंदियूं हुयूं जेका पिणु मिसाली हुई। सैयद आलम शाह अवामी तारीख़ जे उन्हनि माण्हुनि में ॻणे सघिजे थो जेके जमहूरियत लाइ पुरजोश, इनकलाब लाइ पुर उमेद ऐं जनाब रसूल बिश पलीजू ऐं जनाब मोहम्मद फाज़िल राहू ते कामिल यकीन रखंदा हुआ। मां ज़ाती तौर ते सम्झां थो त हुन पंहिंजी ज़िंदगी में 2 वॾा ज़ाती ॾुख ॾिठा जिन खेसि लोॾे छॾियो, पर वरी साईं उन्हनि मां पार पइजी असांजे विच में वेठो। हिकु संदसि शानदार ऐं दिलबर ज़ाल अदी फ़ख़्रुनिसा जो कुमहलो विछोड़ो ऐं ॿियो संदसि पोटे मेरहान यूनिवर्सिटी जे शागिर्द शायान शाह जो हादसाती मौत, जेको यूनिवर्सिटी पॉइंट में घर पे आयो। घर वेझो बस तां लथो मस्त, बस संदसि मथां चढ़ी चीथाड़े खेसि दुनिया खां धार करे छॾियो। अजब जहिड़ो शायान असांजे घर ईंदा हुआ त हर पुछल ॻाल्हि ते जवाबु ॾियण बदिरां साईं खे ॾिसंदो हुयो। मां खेसि पुछां शायान छा खाईंदे, हू पंहिंजी ज़ुबान बदिरां अखियुनि सां साईं आलम शाह खे ॾिसंदो हुयो। पोइ साईं हुकुम जारी कंदो हो त शायान शाह खे इंतिहाई एतिराम मंझां घर पकल दाल खाराई वञे। इंतिज़ामी तौर ते सैयद आलम शाह अकेले सिर्फ़ पलीजे साहिब जो हेड क्वार्टर हुयो। खेसि सिंधी, बलोच, सिरहकी, पश्तून, क़ौमप्रस्तनि ऐं तरक़ी पसंदनि समेत उर्दू तोड़े पंजाबी तरक़ी पसंदनि सां मिलण पेश अचण ऐं सिफ़ारतकारी करण जो शानदार ॾांहुं हूंदो हुयो। उन सिफ़ारतकारी खे साईं नालो ॾिनो हुयो वापडा। पोइ पार्टी अंदरि तोड़े ॿाहिरि के बि मसइला थियनि, गुंडनि हथां असांजे कारकुन ते हमलनि जी ॻाल्हि हुजे या उन्हनि सां इतिहाद जी ॻाल्हि हुजे, उनजे तोड़ में हूअ पार्टी इजलास में चवंदो हुयो वापडा लॻायो त कमु थी वेंदो। हूअ बाचा ख़ान खां वठी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ताईं, ग़ुलाम इसाक़ ख़ान खां रोहिदाद ख़ान ताईं, जनाब GM सैयद खां वेंदे मुमताज़ अली भुट्टे ताईं कंहिं सां बि बाइज़त तरीक़े ऐं अंदाज़ सां मिली कई ॻाल्हियूं सुलझाए सघंदो हुयो। वापसि ईंदो हुयो त रिपोर्ट में चवंदो हुयो वापटा लॻाए कमु सही कयो अथमि। अवामी तारीख़ में हू हिकु परहेज़गार शख़्स हो जंहिं पाण खे ॿिनि शयुनि खां अलॻि कयो हो। पहिरीं सैयद खे पंहिंजे नाले ऐं दिमाग़ी सोचनि मां कढी छॾियो हो। संसि हुन परहेज़गारी खे ग़लति सम्झंदे सादतनि जे वॾे अंग खां जुदाई कई हुई।
सादातन उहो बाइकाट संसद घरवारी अदी फ़खरुनिसा जे लाॾाणे ते ख़तमु कयो हो। अदी ऐं साईं मुंहिंजी शादी जे काज में पिणु आया हुआ। ॿियो ज़िमीदार को रवैयो जेको हमेशह हारनि लाइ मौत जी सज़ा हूंदो आहे, पर अवामी तहरीक में शामिलु थियण जे करे हू हारनि जो दोस्त, इंसानियत जो दोस्त ऐं इनकलाब जो दोस्त बणिजी चुको हो। पलीजे साहिब ऐं फाज़िल साहिब खां पोइ सैयद आलिम शाह उन्हनि माण्हुनि मां हो जिन पंहिंजे ख़ानदान जे औरतुनि खे सियासत में आणणु ऐं मुकमिल तौर ते हिसो वठण में का बि हबक महसूसु न कई। हुन पंहिंजे नियाणियुनि खे परॾेह पढ़ाइण लाइ चीन ऐं जर्मनी मोकिलियो हो। 1986 में पाकिस्तान में मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जी तरक़ी पसंद गॾिजी अवामी नेशनल पार्टी यानी ANP ठाही, जंहिंजो सेक्रेटरी जनरल रसूल बश पलीजो ऐं वली ख़ान उनजो सदर हो। 20 जनवरी 1988 ते जनाब अब्दुल गफ़ार ख़ान, जंहिंखे बाचा ख़ान ऐं सरहदी गांधी बि चयो वेंदो आहे, वफ़ात करे वियो। हुन पंहिंजी वसियत में लिखियो त खेसि संदसि जनम भूमि जलालाबाद में मौजूदु घर वारे बाग़ में दफ़न कयो वञे। डॉक्टर नजीबुल्लाह काबिल में इक़्तिदार में हो। सोवियत यूनियन जी खेसि हिमायत हासिलु हुई। उन ॾींहुं 2 अहम ॻाल्हियूं थियूं। भारतीय वज़ीर अज़म राजीव गांधी पंहिंजी मिसिस सोनिया गांधी सां गॾु पिशावर आयो ऐं बाचा ख़ान जे लाश खे सलामी ॾिनी। ॿियो वाक़ियो इहो त काबिल सरकार माण्हुनि जी आज़ादी सां अचु वञ लाइ बॉर्डर पाक अफ़गान सरहद खोलियो त जीअं पाकिस्तान खां जनाज़े सां गॾु ईंदड़ माण्हू आज़ादी सां अची सघनि। इहो फ़ैसिलो कयो वियो त जनाब आलिम शाह पंहिंजनि साथियुनि सां गॾु जलालाबाद वञी जनाज़े जी निमाज़ में शिरकत करे ऐं वली ख़ान सां ॾुखु वंडे। साईं आलिम शाह ऐं मीर अफ़ज़ल ख़ान बाचा ख़ान खे लहद में लाथो ऐं जाइ ॾिनी। टियों वाक़ियो इहो थियो त जलालाबाद में थींदड़ जनाज़े निमाज़ में अटकल 2 लख माण्हू शरीक हुआ, जंहिंमें अफ़गान सदर डॉक्टर नजीबुल्लाह पिणु मौजूदु हो। ओचितो हिकु कार में मौजूदु वॾो बम फाटी पियो, जंहिंमें घटि में घटि 20 माण्हू मारिजी विया ऐं दर्जने ज़ख़्मी थिया। सवें गाॾियूं तबाह थी वियूं। वापसी ते मूं साईं खां पुछियो त जलालाबाद कीअं रहियो। जवाब में खिली चयाईं, अमरीकियुनि मुंहिंजे बाचा ख़ान सां गॾु रिहाई जो पूरो बंदोबस्तु कयो हो, पर मूं खेनि शिकस्त ॾिनी ऐं असां वापसि अची वियासीं। हुन ॿुधायो हो त जॾहिं बम फाटो त असां निमाज़ में बीठा हुआसीं। असां उन धमाके में हलंदे निमाज़ में हिकु गाॾी खे 100 फुट मथे उॾामदे ॾिठो। साईं आलम शाह कॾहिं बि पाण खे तीसमार ख़ान न सॾायो। हुन जे अबाणे शहर मटियारी तोड़े पढ़ाई वारे शहर दड़े सां बि एतिरी मुहबत हुई। हू पार्टी इजलासनि में हिकु तजसुस भरियल अखियुनि सां वेठो हूंदो हुयो, सिखंदो हुयो, ज़िमेदारी मिले त पूरी कंदो हुयो। पार्टीअ जे इजलासनि खां ॿाहिरि हू हर माण्हू ते खिलंदे खिलंदे लक़ब रखंदो हुयो। उहा लक़ब अदाई पंहिंजे नियाणियुनि खां वेंदे पुटनि ताईं ऐं असां समूरनि ते वाजिबु हुई। कंबर जे 3 ॼणनि मूं डॉक्टर बख़्त जमाल ऐं डॉक्टर अली गुल ते गॾियल लक़ब रखियाईं, अक़ल, तख़्त ऐं बख़्त। साईं जॾहिं बि कंबर फ़ोन करे या लाड़काणे में चांडका में अचे या कराची में डॉक्टर बख़्त ऐं गुल वटि सिंध मेडिकल कॉलेज त उते वॾे वाक चवंदो हो, अक़ल, तख़्त ऐं बख़्त खां सवाइ कमु न हलंदो। जॾहिं बि को मामिलो हूंदो हो, आलिम शाह चवंदो हो त सुभाणे बख़्त खे फ़ोन करियो त इहो कमु कंदो। 7 अप्रैल 2026 ते मां ऐं डॉक्टर बख़्त जमाल साईं आलिम शाह खे हैदराबाद संसद घर ॾिसणु विया हुआसीं। हू ॻाल्हाए न सघियो। हुन असांखे ॾिठो ऐं असां खां सुञाणण जो पुछियो। हुन पंहिंजो कंधु धूणे हाकार कई। अक़ल ऐं बख़्त साम्हूं पंहिंजे घर वारनि सां गॾु मौजूदु हुआ। साईं कंहिं ॿिए सफ़र जी तयारी में हुयो। अॼु मिठी माउ हवाले थियो, सदा यादि रहंदो। हीअं ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम मंज़रनामो। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे पेश करियूं था नामियारे शाइर शबीर हालेपोटे जी ख़ूबसूरत शाइरी। शबीर लिखे थो, विछोड़ो आहे घोड़ो इझो थो अचे, असांखे मरोड़ो इझो थो अचे। ख़बर आहे ख़बर खे त इंसाफ़ थींदो, निढनि खां वॾनि खां वही वक़्तु वेंदो, असां ते अव्हां ते बि अचिणो आहे ईंदो। मिटी जो पनोड़ो इझो थो अचे, विछोड़ो आहे घोड़ो इझो थो अचे। असांखे त ॿोली धोए विधो आहे, उन्ही गीत लोली धोए विधो आहे। सिंधू तुंहिंजी छोली धोए विधो आहे। वरी ॿियो वलोड़ो इझो थो अचे, विछोड़ो आहे घोड़ो इझो थो अचे।
लॻे थो इहो ई त साफ़ी न सम्झनि असांजा घुरे थी समाफ़ी न सम्झनि असां लाइ आवी बि काफ़ी न सम्झनि मथां हू हथोड़ो इझो थो अचे विछोड़ो आहे घोड़ो इझो थो अचे पुछां थो त वाई अञा केसि ताईं इहा दर्द जाई अञा केसि ताईं पुछां थो जुदाई अञा केसि ताईं चयाऊं त मोड़ो इझो थो अचे विछोड़ो आहे घोड़ो इझो थो अचे अलाए छा सबबु आहे अलाए छा असांजो हाल कोन्हे को शुक्र आहे त रब आहे अलाए छा सबबु आहे असांजे लुड़क लाड़ियूं था नसीबनि ते नथा लाड़ियूं ख़ुदा ते भरवसो आहे अव्हां ते कीअं नथा भाड़ियूं अमी सम्झो नथा साईं असांजो ॿियो नसबु आहे असांजो हाल कोन्हे को शुक्र आहे त रब आहे असां सां ही अव्हां पारां इहो लहजो ठहे थो छा कयो वाज़े अञा कुझु ॿियो बि पाछी में रहे थो छा लुछूं कहिड़ो कुझूं कंहिंसां चऊं कंहिंखे गज़ब आहे असांजो हाल कोन्हे को शुक्र आहे त रब आहे ख़ता कहिड़ी सज़ा कहिड़ी नई ॻाल्हि आहे सो रुॻो रब जो रहम घुरिजे सिधी सही ॻाल्हि आहे सो इहो कुझु ॿियो न आहे बसि इहो आहे अजब आहे असांजो हाल कोन्हे को असांजो हाल कोन्हे को विथी पाणे वधी वेंदी ईअं नाहे विथी पाणे वधी वेंदी ईअं नाहे विथी आहे विधी वेंदी असां जेका दुआउनि में घुरी चाहे असांजे लाइ उहा ई रब हुई ठाही मगर दुनिया किथे ॾींदी विथी आहे विधी वेंदी इहा जेका जवानी आहे किथे आहे चवनि तिखई रवानी आहे किथे आहे इहा को पल कॾहिं थींदी विथी आहे विधी वेंदी घुरूं था दिलि घुरूं था सीने जी सघ ते ख़बर आहे मिले थी उमिरि जे अॻिते न ईंदी ऐं न ई नींदी विथी आहे विधी वेंदी विथी आहे विधी वेंदी शबीर हालेपोटे जी ख़ूबसूरत शाइरी सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवान में विखरी चुका पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे निसागी दुआ सां ॾींदा इजाज़त वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए कॾहिं मोड़ कहिजा न मुरझाए चन अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन